मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा, वालिदेन जो ॾिसो रहम औलाद मथां केतिरो हूंदो आहे। त ॿार जीअं जो पैदा थींदो आहे न, पैदा थियण खां बाद में ॿार जी कंडीशन छा हूंदी आहे। नंढे हिकिड़ो ॿारु ॾिसो केतिरी नंढी नंढी साइज़ आहे। इन ॿार खे न जेको आहे पंहिंजे पेशाब जी ख़बर पवंदी आहे ऐं न ई पंहिंजी ग़लाज़े ते ख़बर पवंदी आहे, न ई इनखे इहा ख़बर हूंदी आहे त मुंहिंजो खाधो किथे पियो आहे। त हे वालिदेन जो वॾे में वॾो रहम जेको हूंदो आहे त इन जी माउ ऐं इन जो पीउ इनखे नंढाप खां वठी करे पाले ऐं इन जे मथां रक़म इस्तेमालु करे इनखे जंहिं टाइम जवानी ते पहुचाईंदा आहिनि, पोइ इन टाइम जेको नौजवान जवानी जे जोश में अची करे पोइ जेको सरकश थींदो आहे, त नौजवान खे पंहिंजी पोइ ज़िंदगी ते सोच वीचार करणु खपे त मां छा हुयुमि पहिरियों ऐं अलाह ताला मूंखे इन टाइम किथे पहुचायो आहे। वालिदेन जी जेको सबबु सां हे अलाह ताला पीउ ऐं माउ अलाह ताला ॿ इहे अहिड़ा जेको आहे ख़ज़ाना, अहिड़ियूं ॿ नेमतियूं इंसान खे ॾिनियूं आहिनि जंहिंजो इंसान फ़िलहालु जेको क़दुरु नथो करे, हली करे इंसान खे अॻिते ख़बर पवंदी त कहिड़ा जेको मां हीरा पंहिंजे हथनि खां ज़ाया करे छॾिया आहिनि। त पीउ माउ जो छा, पीउ माउ जो इंतिहाई वॾो जेको रहम हूंदो आहे।